नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां अवां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मुल्क जी मजमूई मुआशी जेका सूरताल आहे उहो एसिताईं अबतर थी चुकी आहे जो मुख़्तलिफ़ जेके मुआशी माहिर आहिनि उन्हनि जो चवणु आहे त ईंदड़ बजट में पेंशन ऐं सैलरीज़ बिल खे जेको आहे उहो कट लॻी सघे थो। डेवलपमेंट फंड जेका आहे उन में कटौती थी चुकी आहे ऐं नॉन डेवलपमेंट फंड जंहिंमें सैलरीज़ पेंशन वग़ैरह अची वञनि थियूं उन्हनि खे बि कट लॻी सघे थो। ऐं मुल्क जी मजमूई मुआशी सूरताल में सिंध जी जेका सूरताल आहे उन में गुरबत जी शरह तेज़ी सां वधी रही आहे। टंडो मोहम्मद ख़ान, बदीन, ठट्टो, सिजावल अहिड़ा ज़िला आहिनि जिते गुरबत जी जेका शरह आहे उहो 70-72% ताईं पहुची चुकी आहे। उन जा कहिड़ा फैक्टर आहिनि, अॼु इन्हनि अहम इशूज़ ते असांखे स्टूडियो में जॉइन कियो आहे मंज़ूर शेख साहब, सीनियर तज़िये निगार ऐं सीनियर जर्नलिस्ट आहिनि। शुजा कुरैशी साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कियो आहे नाले वारे मुआशी माहिर ऐं इक़्तिसादी माहिर डॉक्टर कैसर बंगाली साहब। डॉक्टर कैसर बंगाली साहब, हम आपको अपने प्रोग्राम में वेलकम कहते हैं। मुल्क की जो मुआशी सूरताल है उसमें अगर हम देखें, सिंध की जो काफ़ी ज़िला हैं जिसमें पावर्टी रेट दिन ब दिन बढ़ता जा रहा है। ये आपकी रिसर्च है जो मेरे पास सामने पड़ी है, उसमें सिंध के 4 डिस्ट्रिक्ट, उनके नाम टंडो मोहम्मद ख़ान, सजावल, बदीन, उमरकोट, उसमें 70 से 72 तक जो पावर्टी रेट है वो बढ़ा है। क्या फैक्टर है? मजमूई मुल्क की जो मुआशी सूरत-हाल है उस पर भी बात करें। जी देखिए, बात यह है कि हुकूमत की भी कोशिश रही है कि तरक्की हो, गुर्बत कम हो, लेकिन अभी जो पिछले हम कुछ साल से काम कर रहे हैं और एक रूरल डेवलपमेंट प्रोजेक्ट के ऊपर काम कर रहे हैं सिंध हुकूमत के साथ, तो जो बात सामने आई है वो ये है कि जो वसाइल हैं हुकूमत के या NGOs के भी, वो हर तरफ बिखर जाते हैं। कहीं 1 किलोमीटर की सड़क बना दी, कहीं एक छोटा सा पानी का प्रोजेक्ट बना दिया, तो कहीं एक कमरे का स्कूल दे दिया। वो आपको जो एक मरकज नहीं बन पा रहा है जहां माशी एक्टिविटी हो सके और रोजगार के मौके पैदा हो सके। और ये बुनियादी एक वजह सामने आ रही है कि हुकूमत हर गांव को एक स्कूल चाहिए, एक कमरे का। अब कहीं कहीं 20-25 घर का गांव है, उनमें आप स्कूल बनाएंगे तो बचे ही नहीं है। और एक कमरे के स्कूल में आप कौन सा अच्छा टीचर मैथ, साइंस, इंग्लिश का लगा सकेंगे? तालीम का मेयार भी अच्छा नहीं होता है। बिल्डिंग बन जाती है, टीचर नहीं होते, और आप डिस्पेंसरी बना देते हैं, वहाँ डॉक्टर नहीं होते। लेडी डॉक्टर तो कहीं भी नहीं होती है। बेहतर ये है कि कोई जो आजकल हम जो काम कर रहे हैं वो ये है कि हम GIS टेक्नोलॉजी से हम शनाख्त करते हैं कि करीब करीब गांव सारे कौन कौन से हैं आसपास, उनका एक दायरा बना के उसमें एक गांव सेलेक्ट करें और उसको आप पूरी तरह से डेवलप करें। वहाँ हाई स्कूल बनाएं, क्लास 1 to 10 या 12, वहाँ पूरी हॉस्पिटल बनाएं, वहाँ पर माशी जो इंफ्रास्ट्रक्चर है, इकोनॉमिक इंफ्रास्ट्रक्चर, मार्केट बनाएं ताकि लोग काम कर सकें। इस वक्त आप छोटे शहरों में चले जाएं सिंध के, वहाँ कोई काम करने की जगह नहीं है। अगर किसी ने कोई काम करना है तो वो झुग्गी में अपनी दुकान लगाता है या सड़क के किनारे लगाता है, तो वो मौका नहीं बनता नहीं है रोजगार का वहाँ पर। तो ये अगर तरीका हुकूमत इख्तियार करे, और ये हुकूमत की पॉलिसी बन चुकी है, एक पॉवर्टी रिडक्शन स्ट्रेटजी 2018 में कैबिनेट ने अप्रूव की है जिसमें ये पॉलिसी है। उससे पहले तालीम के हवाले से एक पॉलिसी हुकूमत की बन चुकी है कि एक एक कमरे के स्कूल को कंसोलिडेट करें एक जगह पे और एक बाकायदा पूरा स्कूल बनाएं। इस पे काम शुरू हो चुका है, लेकिन इसमें तेज़ी की ज़रूरत है। और जब तक हम वसाइल को बांटते रहेंगे तो गुर्बत ख़त्म नहीं होगी। और ये भी मैं बताता चलूँ कि जो सोशल सिक्योरिटी की जो पेमेंट्स है उससे गुर्बत ख़त्म नहीं होती कभी भी। और ये जो आप छोटे छोटे कर्जे लोगों को देते हैं ये तवक्को करके कि कर्जे लेके वो कारोबार इसमें तब करेंगे, वो भी नहीं होता है। गुर्बत सिर्फ ख़त्म होगी अगर आप माशी इंफ्रास्ट्रक्चर बनाएंगे और एक ऐसा मरकज़ पैदा करेंगे जहाँ पर
रोजगार के मौके पैदा हो सके। जी शुजा कुरैशी साहब, कैसर बंगाली साहब जी ॻाल्हि मां जेके असांजे नुक़्ता साम्हूं आया त ग़ुर्बत जेका आहे उहा सोशल सिक्योरिटी पेमेंट्स ऐं कर्ज़नि सां ख़तमु न थींदी जेसि ताईं मुआशी इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो न खड़ो कयो वेंदो तेसि ताईं ग़ुर्बत ख़तमु न थी वेंदी। सिंध जे अंदरि जेको हीअ असां वटि अंग अखर आहिनि, चइनि ज़िलनि जे अंदरि 70-72% ताईं पॉवर्टी जेको रेशो वधियल आहे उहो इंतिहाई ख़तरनाक आहे मुल्क जी मजमूई सूरत हाल, ऐं सिंध में वरी सिंध जे अंदरि हीअ जेके 4-5 ज़िला आहिनि उनमें वधीक ख़तरनाक सूरत हाल आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। ऐं कैसर साहिब जेका ॻाल्हि कई त जेका असां वटि अनएम्प्लॉयड या बेरोज़गारी जी जेका सूरत हाल आहे उहा बि इंतिहाई ख़राबु आहे। उन सबबु इहो आहे त ॿारहाड़ी में अपॉर्चुनिटीज़ कोन्हनि उन्हनि जेके अपॉर्चुनिटीज़ ज़ाहिर जॾहिं क्रिएट थियूं त तव्हां उते को इंफ्रास्ट्रक्चर तव्हां ठाहींदव, उते का डेवलपमेंट थींदी, उन खां पोइ जीअं पाण ॿुधाए पियो त को कारोबार करणु चाहे त उन लाइ को मार्केट प्लेस कान्हे का असां वटि सिंध में के अगरि कोई करणु चाहे। अहिड़ी तरह सां असां जेके मंडियूं ठहियल बि आहिनि, जेकॾहिं सब्जी मंडियूं आहिनि शहरनि वॾनि शहरनि में ठहियल आहिनि, उन्हनि जी सूरत हाल बि अहिड़ी तरह सां उहा न आहे जेका माना हुजणु खपे। ऐं उहे घणो करे त या त कब्ज़ा थियल आहिनि या उन्हनि उहा ऑक्यूपाए थियल बि कोन्हनि के अहिड़ी क़िस्म जी जेके बि असां वटि, छाकाणि सिंध जेका आहे ओवरऑल एग्रीकल्चर आहे, एग्रीकल्चर जो सिधो सो तालुक़ु ज़ाहिर मंडी सां आहे। उनजी जेका प्रोडक्शन जेका बि थी उहा मंडी में उनखे विकिणो वञे थो। पोइ इहो जेके शिकायतूं अचनि थियूं त प्राइस बि घटि थी मिले ऐं उन खां पोइ एक्सप्लॉइटेशन इलाही सारी आहे, त उहे इन सभिनी खे जे लाइ बहितरी त इहो तरीक़ो आहे त उते डेवलपमेंट थिए, इंफ्रास्ट्रक्चर ठहे। उन खां अलावा ॿियो असां वटि ॿी जेको प्रॉब्लम आहे उहो त असां वटि जेके थोरी घणी जिन माण्हुनि जी इनकम आहे न त उहा इनकम बि ज़ाहिर थियो थी वञे। मिसाल वठो त पाणी साफ़ु कोन्हे को, पाणी कॾहिं साफ़ु न आहे त इन करे जेको आहे असां वटि बीमारियूं थियनि थियूं ऐं माण्हुनि जा जेके वधीक ख़र्च जेके आहिनि उहे बीमारियुनि जे इलाज लाइ डॉक्टरनि जो ऐं दवाउनि जी ख़रीद करण में उन में ख़र्च थियो वञनि। माना जेका हिकिड़ी माण्हू पर्सनल डेवलपमेंट आहे, तालीम आहे, जेके जंहिंसां माण्हू ग्रूम थी सघे थो, उन ते पोइ माण्हू पंहिंजे ख़ानदान जो ख़र्च आहे उहो घटि थो। मंज़ूर शेख साहब, हीअ जेको मुआशी इंफ्रास्ट्रक्चर आहे, ग़ुर्बत जी शरह असां ॾिसो त 4-5 ज़िलनि में ख़तरनाक हद ताईं वधी आहे। मुआशी इंफ्रास्ट्रक्चर जी अणहूंद उन मां ईअं लॻे थो ॼण त असां स्टोन एज में हुजूं। का हिते गवर्नमेंट न हुजे, रूल ऑफ लॉ न हुजे, इदारा न हुजनि, का फाइनेंस न थींदी हुजे, का सालियानी बजट मंज़ूर न थींदी हुजे। सूरत हाल कुझु इन क़िस्म जी आहे ख़तरनाक त ॼण त हिते का गवर्नमेंट जेको वजूद ई कोन्हे, जेको हीअ पॉवर्टी एतिरो रेशो एतिरो ख़तरनाक हद ताईं वधियो आहे। शकील साहब, ही आहे मौज़ू तमामु इम्पोर्टेंट ऐं मुंहिंजे ख़्याल में त साईं कैसर बंगाली समेत शुजा साहब समेत इन ॻाल्हि ते मुंहिंजे ख़्याल में सोचिजे बि ऐं तमामु घणनि माण्हुनि खे इतफ़ाक़ हूंदो त जॾहिं हीअ डेटा जेकी आहे जेका असांजे साम्हूं आहे, जेका तव्हां बि शेयर कई, इहा जेकॾहिं पाण ॾिसूं था त इन जो मतिलबु आहे त पोइ हिकिड़ो वॾो सुवालु जेको आहे असां वटि ज़रूरु थो पैदा थिए। त मिसाल गुज़िरियल 2 टर्म्स अफ़सोस जी ॻाल्हि आहे या हिकिड़ी बाय डिज़ाइन या डिफॉल्ट आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। वक़्त जी जेका सरकार हुजे थी, माण्हू उन ते ई ॻाल्हाए थो, उन ते ई तनक़ीद करे थो। 2-3 ईयर्स आहिनि, कैसर साहब खे चङे नमूने सां ख़बर आहे त हर साल केतिरी डेवलपमेंट बजट हुजे थी, हर साल जेका पॉलिसी हुजे थी ऐं सरकार जेकी आहे उहा नवां प्रोग्राम ॿुधाए थी। उन जे बावजूदि बि तव्हां अंदाज़ो कयो, हैदराबाद, सखर, कश्मीर ऐं मीरपुर ख़ासि रुॻो सिर्फ़ु इहे 4 डिस्ट्रिक्ट अहिड़ा आहिनि जिन में पॉवर्टी 50% खां घटि आहे। पर 50% खां घटि कीअं आहे? मीरपुर ख़ासि जेकी आहे उहो 47.93 यानी 48% आहे। तव्हां भले लेस देन 50% रखो। ऐं हैदराबाद में 36, सखर में 42%, कश्मीर जेको आहे उन में 44% आहे। दादू, सांगड़, खेरपुर, घोटकी, उन खां वठी वेंदे लाड़काणो, जैकबाबाद, सॼो जेको शहदाद कोट आहे, इहा पॉवर्टी 50 ऐं 60% जे विच में आहे। बाक़ी जेका ॿी पॉवर्टी आहे जेका 60% खां वधीक आहे, जेको तव्हां बि ॻाल्हि कई त भई सुजावल ऐं ठटे, बदीन ओवर जा जेके आहिनि ख़ासि तौर ते 2 जेके आहिनि 70 ऐं 72, ठीकु आहे। हाणे ही डेटा जेकी आहे इहा शो करे थी त जेके असां 2-3 ईयर्स में जेके दावा कयासीं
उहे सॼा दावा हिन जे साम्हूं उन्हनि जी पत केतिरी हूंदी तव्हां पाण सम्झी सघो था। नंबर 1 ॿी ॻाल्हि जेकी आहे इम्पॉर्टेंट इहा आहे त आउं वॾे अरसे खां चवंदो रहियो आहियां त सिंध में हिकिड़े वॾे अरसे खां जेका डेवलपमेंट आहे, डेवलपमेंट पॉलिसीज़ आहिनि, उहे हिकिड़े ख़ासि जेको आहे क्लास आहे, जेके एलीट क्लास पाण चऊं था, जेको एवाननि में बि वेठो आहे, एवाननि खां ॿाहिरि बि वेठो आहे, सॼियूं स्कीमूं उनखे फ़ाइदो पहुचाइण जे लाइ जेके आहिनि उहे इस्तेमालु थियनि थियूं। भला केसर साहिब जन चवंदा त हाणे असां हीअं था कयूं त हिकिड़ी अहिड़ी डेवलपमेंट जो मॉडल जेके आसपास जा ॻोठ जेके आहिनि उन्हनि जो हिकिड़ो मर्कज़ क़ाइमु कयूं, फर्स्ट क्लास ज़बरदस्त। पर हेॾो पैसो, हेॾी पावर्टी अचीव करण खां पोइ इहो हाणे ख़्यालु कीअं आयो आहे? अॼु बि तव्हां ॾिसो हर पॉलिसी उहा जेकी आहे फिरे थी पॉलिटिकल उन ते। हीअ स्कीम हुते ॾेई छॾियो, साईं मूंखे मुंहिंजे ॻोठ में जेको आहे उहो स्कूल घुरिजे, तालीम लाइ स्कूल न घुरिजे, उते बजट ठहंदी, उते बिल्डिंग मिलंदी, तव्हांखे ठीको मिलंदो, तव्हांजो ठेकेदार आहे, पंहिंजो ठेकेदार, ठीकु आहे। उते जेको माण्हू वेठो आहे जेको ठीको ॾिए थो उहो बि पंहिंजो आहे, पुलिस वारो पंहिंजो आहे, मथां खां वठी हेठि ताईं सॼो सिस्टम एलीट जो आहे। त पोइ डेवलपमेंट काॾे वेंदी? यानी 200-250 अरब रुपया हर साल जेके आहिनि उहे पॉलिटिकल बंदरबांड ते ख़र्च थियनि था। तंहिंजे करे त हीअ हालत आहे। बाक़ी हाणे NICVD असां ठाहियो आहे सही, क्या बात है, ज़बरदस्त। तव्हां ॾिसो ॾेखारण जे लाइ मूंखे तव्हां ॿुधायो त अॼु असांखे छो महसूसु थियो आहे? अॼु सिंध सरकार चए थी त स्कूलनि जो हेॾो तइदादु जेको आहे इहो फुज़ूल आहे। त मतिलबु असां वटि को माण्हू रिस्पॉन्सिबल आहे, का हुकूमत, को पॉलिसी सां रिस्पॉन्सिबल आहे त हुन खां पुछिजे त हेॾा सारा 10 सालनि में हेॾा स्कूल ठाहिया, इस्पतालूं ठाहियूं, डिस्पेंसरियूं ठाहियूं, सोशल सेक्टर जी सॼी डेवलपमेंट पॉलिटिकली मोटिवेटेड। त पोइ अहिड़े क़िस्म जा कैसर बंगाली साहब, जैसे आपने सही कहा कि सोशल सिक्योरिटी, कैसर बंगाली साहब सां असांजो राब्तो मुनक़ते थी वियो आहे। शुजा कुरैशी साहब, ही जेका पिक्चर आहे, मंज़ूर साहब, ही अंग अखर जेके आहिनि पॉवर्टी रिडक्शन स्ट्रेटजी जेका आहे, उनमें 2 टेन्यूअर आहिनि। हर साल अरबें रुपयनि जी बजट रखिजे थी पई, डेवलपमेंट साइड, नॉन डेवलपमेंट साइड, हेतिरी सारी। पोइ हीउ जेको असां वटि साम्हूं आहे हिन वक़्तु जेका हीअ ख़तरनाक सूरत हाल आहे 72%, ऐं बिलो जेकर कश्मीर डिस्ट्रिक्ट में बि 50 खां 48 ताईं जेको आहे असां वटि थिए थी पई। त हीअ आख़िर हेतिरा पैसा बजट जा केॾांहुं विया, माण्हुनि जा टैक्सिस जा पैसा आहिनि। हा, उहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, मंज़ूर जेका आइडेंटिफाई कई। मुंहिंजे ख़्याल में हिन में हिकिड़ो ॿियो फैक्टर तव्हां ज़हन में रखो त हर साल जेॾीमहिल बजट खां पहिरीं ॿुधाईंदा आहिनि त हेतिरो % यूटिलाइज़ थी आहे, यानी उहा परसेंटेज तमामु घटि थी थिए। बजट तोड़े रखनि था पर साल जे दौरान ॾिठो वञे त उहा बजट यूटिलाइज़ ई नथी थिए। उन जा मुख़्तलिफ़ फैक्टर ॿुधाइनि था, केॾीमहिल नेव जो बहानो कनि था, या केॾीमहिल चवनि था त असांखे सियासी तौर ते स्टेटमेंट ॾेई चवनि था असांखे इस्तेमालु करण जे लाइ मौक़ा नथा ॾिना वञनि। पर ऐं उन में ज़ाहिर आहे जेको वॾो फैक्टर आहे उहो करप्शन आहे। करप्शन जे करे जेके आहिनि उहे स्कीमूं हिकिड़ो त कंप्लीट कोन थियूं थियनि, ऐं कंप्लीट उनखे माना डिघो कयो थो वञे। स्कीमूं हिकिड़े साल में जेके कंप्लीट थियण, मिसाल वठो हाणे वॾनि शहरनि जो, जेकॾहिं कराची जो मिसाल वठो त कराची माना हिते जे हिसाब सां ॾिठो वञे त गुरबत हिते उन ॿियनि सूबनि, ॿियनि ज़िलनि जे हिसाब में घटि आहे, पर उन जे बावजूदि बि असां वटि ट्रांसपोर्ट सिस्टम कोन्हे को। अलाए असां कहिड़ी हिकिड़ी ग्रीन लाइन त वफ़ाक़ी हुकूमत जी आहे, उन खां पोइ असां येलो लाइन ऐं ऑरेंज लाइन ऐं रेड लाइन, इहे सभु लाइनूं जेके हिननि खे ट्रांसपोर्ट में ठाहिणियूं आहिनि। गुज़िश्ता 5 सालनि खां वठी इहा जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे, उन खां पहिरीं ज़ाहिर हिननि जी हुकूमत हुई, पर इहा हिननि स्कीमूं ठाहे छॾियूं आहिनि। पर इहा ख़बर कोन्हे की त उहा कॾहिं थींदियूं। वरी ख़बर पई थी त हेतिरनि माण्हुनि खे असां नौकिरियूं ॾींदासीं, जॾहिं साल ख़तमु थी वञे त ॿुधाइनि था असां नौकिरी कोन ॾेई सघिया आहियूं। डॉक्टर कैसर बंगाली साहब सां असांजो राब्तो जेको आहे वो बहाल थी वियो आहे। जी कैसर बंगाली साहब, ये जो सूरत हाल है, हम देखते हैं कि 2 टेन्यूअर जो हैं वो एक दो ॿीहर असांजो राब्तो टेक्निकल को फॉल्ट आहे, एरर आहे। मंजूर साहब, रूलिंग एलीट जी जेका तव्हां ॻाल्हि कई, उहो पैसो कीअं मिसयूज़ थिए थो पियो? हीअ जेको मुआशी इंफ्रास्ट्रक्चर जी असां ॻाल्हि कयूं था पिया, मुआशी इंफ्रास्ट्रक्चर आख़िर सिंध में किथे उनजो टेक्निकल फॉल्ट आहे, प्लानिंग में किथे लेक आहे, जो असां मुआशी इंफ्रास्ट्रक्चर अञा ताईं जेको शहरी
इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो बि न बीहारे सघिया आहियूं मुआशी। नंढड़ो हिकिड़ो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इन अहम जेको आहे बहस खे अॻिते वधायूं था। वेलकम बैक नाज़रीन। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब मुआशी माहिर ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि, उन्हनि बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। जी मंजूर साहब, तव्हां जेका 2 टेन्यूअर आहिनि पीपल्स पार्टी जा, ही आख़िर मुआशी इंफ्रास्ट्रक्चर अरबें रुपयनि जो टैक्स जमा थिए थो, 200-300 अरब रुपया जी तव्हां ॻाल्हि कई त डेवलपमेंट जो जेको आहे उहो बजट आहे, त पोइ आख़िर ही जेका पॉवर्टी आहे, हींअर त पॉवर्टी रिडक्शन ते कमु थिए थो पियो, स्ट्रेटजी ते कमु थिए थो पियो, त आख़िर हिन 2 टेन्यूअर्स में जेका तव्हां ॻाल्हि कई त रूलिंग एलीट क्लास जेको असांजो वेठो आहे पसंदि जूं उहे स्कीमूं खणनि था, उहे बि कंप्लीट कोन थींदियूं, घणे भाङे कंप्लीट कोन थियूं थियनि, त आख़िर हिननि खां पुछाणो छो कोन थो थिए? बार बार असां ॾिसूं त इलेक्शन में साॻे ई माण्हू कटे अचनि था। साईं, पुछाणे जो मामिलो इहो आहे त असां वटि ज़ारी ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में बाज़ी में पाण हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं। पाण वटि सिंध में हिकिड़े वॾे पैमाने ते तमामु वॾो हिकिड़ो इंट्रस्ट ग्रुप पैदा थी वियो आहे। मतिलबु सोसाइटी में पुछाणो केरु थींदो, हुकूमत जो पुछाणो थींदो आहे त हिकु त जेको आहे उहो जॾहिं इलेक्शन में वञे का पार्टी या हुकूमत ॿीहर, त माण्हू उन्हनि खे चवनि त भाई हीअ तव्हां छा कयो, तव्हांखे वोट न ॾींदासीं। उहा थी लॉन्ग टर्म पुछाणो। ॿिया पुछाणो इहो आहे त तव्हां वटि मुख़्तलिफ़ जेको आहे उहो रियासती इदारा हुजनि था तव्हांजे सूबनि में, सेंट्रल हुन ते, जेके तव्हांजी सॼी कारकर्दगी ते नज़र रखनि था त भई किथे का पिलफ्रेज त कोन्हे, का करप्शन त कोन्हे, हेॾा होॾा। हिकिड़ो पुछाणो जेको आहे तमामु वॾो जेको आहे उहो ख़ुदि सोसाइटी करे थी, सोसाइटी मां थिए थो। सिविल सोसाइटी ऑर्गेनाइज़ेशन्स थियनि थियूं, तमामु विजिलेंट क़िस्म जा पढ़ियल लिखियल माण्हुनि जा ग्रुप हुजनि था, डॉक्टरनि जा, टीचरनि जा, हर को पंहिंजनि पंहिंजनि शोबनि में जेको आहे उहो नज़र रखी चए थो त भाई फलाणी पॉलिसी ठीकु न आहे, फलाणी जॻह ते शइ इम्प्लीमेंट कोन थी थिए। हिकिड़ो ओनरशिप जो मामिलो आहे। हाणे जॾहिं तव्हांजे सोसाइटी में हिकिड़ो तमामु वॾो ग्रुप हुजे मथां खां हेठि ताईं, जेको फेसबुक ते या सोशल मीडिया ते हिकिड़ो तमामु वॾो तूफ़ान बर्पा करण जी पोज़ीशन में हुजे, पर प्रैक्टिकली हुनजी ओनरशिप छा आहे? के उस्ताद, के सरकारी मुलाज़िम, के किथे न किथे किन प्रोजेक्टनि में फाथल माण्हू, उनजे करे हुकूमतुनि जे मथां जेको आहे उहो प्रेशर जेको आहे डेवलप कोन थिए। थोरी थकियूं सिविल सोसाइटी ऑर्गेनाइज़ेशन सोसाइटी में सुठा माण्हू पिया, पर उन्हनि जो आवाज़ु जेको आहे उहो दॿिजी थो वञे। सारी ॻाल्हि आहे, अॻियां चमक दमक तमामु घणी आहे। ॿियो मामिलो इम्पोर्टेंट इहो आहे त तव्हां अंदाज़ो कयो, मां तव्हां हिकिड़ो मिसाल ॾियां। असां वटि हिते जेके सिंध में जेके डेवलपमेंट प्रोजेक्ट्स हलनि था, हाणे ताज़ो ताईं हफ़्तो 10 ॾींहंनि ताईं सॼियूं जेके स्कीमूं हुयूं उन्हनि ते ठेकेदारनि कमु बंदि करे छॾियो। आवाज़ छाजे करे कमु बंदि कयो? इन जे करे त जेके अघ आहिनि कंस्ट्रक्शन जा, कंस्ट्रक्शन मटीरियल जा, उहे 2012 वारा आहिनि। हाणे यानी इन्फ्लेशन जे करे तव्हां अंदाज़ो कयो त शयुनि में 100% इज़ाफ़ो थी वियो, हुननि कम ई बंदि करे छॾिया। हिकिड़ो प्रोजेक्ट हफ़्ते जे लाइ, 15 ॾींहंनि जे लाइ, 10 ॾींहंनि जे लाइ जेकर तव्हां बंदि कयो डेवलपमेंट एक्टिविटी, त उनजो फाइनेंशियल नुक़सानु आहे। ईअं न आहे त उहो टाइम जो नुक़सानु यानी फाइनेंशियल नुक़सानु। हाणे ख़बर पई त को जेको आहे उहो रिलीफ वग़ैरह ॾिनो वियो फलाटी, उहे सॼा ठीकु आहे, उहे सॼा कॉन्ट्रेक्ट्स जेके आहिनि उहे थियनि कीअं था? तव्हांखे को बि एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर, को बि जेको कॉन्ट्रेक्ट अवॉर्डिंग जेका अथॉरिटी आहे, उहा तव्हांखे पंहिंजे ऑफिस में न मिलंदी। तव्हांखे रुॻो उहो क्लर्क मिलंदो जंहिंखे फिक्सेशन करणी आहे। तव्हां इहो एॾो ओपन सीक्रेट आहे, तव्हां वञी चेक कयो आहे, दावा धुकिया सिंध जे हर डिस्ट्रिक्ट में। हाणे कमीशन मुक़ररु थियल आहे न, उहा फिक्सेशन इन जे करे आहे त हिन डिस्ट्रिक्ट में हे 4 माण्हू जेके आहिनि, हे 10 जेके कॉन्ट्रेक्टर, ऐं उन में बि छा आहे, ठेकेदार कंपनी कयूं आहिनि, साहब जूं ठहियल आहिनि, मथे जेके ऐवाननि में वेठा आहिनि, या त उनजा माइट आहिनि। ॿियो असांजो जेको मिसाल इंजीनियर आहे न, उहो कहिड़ो पढ़ियल लिखियल इंजीनियर, असां त चवंदा इंजीनियर साईं दुनिया में वरी तब्दीली आणे छॾींदो आहे। उन्हनि वरी गॾिजी नानी वॾो करे 10 8 इंजीनियर ठाहे उन्हनि पंहिंजूं कॉन्ट्रेक्टर कंपनियूं जेके आहिनि उहे ठाराए छॾियूं। हाणे यानी एॾो मक़सदु को माण्हू बिज़नेस करे, सिंपल तो असां पारो माण्हू जेकर बिज़नेस करे त यार असां बि भला ठेकेदारी कयूं,
तव्हांजे लाइ स्पेस ई कोन्हे, तव्हांखे फार्म ई कोन मिलंदो। प्रोफेसर एजाज़ कुरैशी खां ओपिनियन वठूं था। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, पॉवर्टी रिडक्शन स्ट्रेटजी ते जेकॾहिं ॻाल्हाइजे, हिकिड़ो रिसर्च पेपर आहे जेको डॉक्टर कैसर बंगाली जी रिपोर्ट आहे, उन में हुननि जो चवणु आहे त सिंध जे अंदरि हुननि जेके अंग खर ॾिना आहिनि त 4-5 डिस्ट्रिक्ट अहिड़ा आहिनि जिन में टंडो मोहम्मद ख़ान, सिजावल, बदीन, उमरकोट, उते 70 खां 72% ताईं पॉवर्टी जेको आहे उहो रेशो जेको आहे साम्हूं अचे थो पियो। उनखां सवाइ बि जेके आहिनि 50 खां बिलो जेके आहिनि उन्हनि में बि 48-49% ताईं कश्मीर कंदकोट वारे पासे इन क़िस्म जी सूरत हाल आहे। ऐं डॉक्टर कैसर बंगाली सां कुझु देरि पहिरियों असांजी ॻाल्हि थी, हुननि जो इहो चवणु हुयो त सोशल सिक्योरिटी पेमेंट्स या कर्ज़नि जे ज़रिए जेका पॉवर्टी आहे उहा रिडक्शन उनमें नथी थी सघे जेसिताईं मुआशी इंफ्रास्ट्रक्चर न बीहारियो वेंदो। इन ते हिकिड़ो सुवाल इहो अचे थो त 2 ॾहाकनि खां वठी पीपल्स पार्टी जी हिते हुकूमत मौजूदु आहे, जेका असां अंग खर ॾिसूं था उन मां ईअं लॻे थो ॼण को हिते स्टोन एज में असां रही रहिया हुजूं, का गवर्नमेंट न हुजे, इदारा न हुजे, बजटिंग न हुजे। ही हेतिरा अरबें रुपया जेके अचनि था पिया, उन खां पोइ बि असां ज़िलनि जी सूरत हाल ॾिसूं था, 70-72% ताईं पॉवर्टी असांखे नज़र में अचे थी पई। केरु ज़िम्मेवार केरु आहे? साईं, हक़ीक़त में इहो सभु ॻाल्हियूं जेके आहिनि बिल्कुलु तव्हांजूं सही आहिनि। या डॉक्टर कैसर बेंगाली तमामु बहितरीन रिपोर्ट ॾिनी आहे, या मंजूर साहब जेकी चयो, मां त इन राय जो न त असां वटि गवर्नमेंट आहे ई कोन, सिंध में का हुकूमत कान्हे का जेका इन शयुनि खे खणे, या को पाकिस्तान निज़ाम हुजे जंहिंजे ज़रिए गुरबत ख़तमु करण लाइ कुझु न कुझु करणु घुरिजे। असांजा ज़िला पुठियां पिया वञनि, स्टंटिंग जो जेको आहे, ॿार जेके नौकिरी नथा सघनि पिया, इहे सभु शयूं आहिनि। माण्हुनि वटि रोज़गार कोन्हे को, माण्हुनि वटि को एसेट कोन्हे को, इहे सभु शयूं आहिनि। ऐं हाणे 14-15 साल त पीपल्स पार्टी जे हिते जी आहे। मां सम्झां थो हिन तव्हां ॿुधायो त हिननि 15 सालनि में या 14 में जेको प्रोजेक्ट अहिड़ो लंबो आहे, अहिड़ो को पाइदार प्रोजेक्ट मंसूबो हुजे जंहिंसां का इंडस्ट्री लॻल हुजे, अहिड़ा कम हुजनि, सिंध गवर्नमेंट को उनखे का विल नज़र अचे मूंखे, का हुनजी पॉलिटिकल विल कान्हे, का सोशल विल कान्हे, का एकेडमिक विल कान्हे, का पॉवर्टी लाइ हूंदो आहे। बाबा माण्हू ॾाढा ग़रीब आहिनि, उन्हनि खे कीअं उन्हनि खे जीअदान ॾिजे, कीअं कजे, छा कजे, उहो असांखे तमामु हिकिड़ो मोंडे खे तमामु घणो दुख थींदो आहे। ऐं असां केतिरनि सालनि खां इहे ॻाल्हायूं पिया त सूरत हाल केॾी ख़राबु पई। तव्हां हींअर जेकॾहिं इंसानी हक़नि जा अंग अखर वठंदव, या तव्हां GDP या GNP हिन जा अंग अखर वठंदव, त तव्हांखे सिंध तमामु पुठियां नज़र ईंदी। पॉवर्टी सही सिंध अॻे जेकॾहिं 47 खां वठी जेको आहे 60 ताईं तमामु हिकिड़ो बहितरीन अंदाज़ हली पे। डेवलपमेंट ऐं GDP जेका पर कैपिटा इनकम सॼे पाकिस्तान में सिंध जी वधीक हुई। ऐं हाणे इहा सूरत हाल आहे जेसि ताईं सरकार बाक़ा ते रखंदी, ध्यानु न ॾींदी। हालांकि अदारा बि खुलियल आहिनि, अदारा को न को कमु कर्ज़ वारो ॾियनि था, पर कर्ज़ मां उहा सूरत हाल नथी थी सघे जंहिंमां हिननि खे को रोज़गार मुहैया कजे, या को असेट हिननि खे ॾिजे, मिल्कियत ॾिजे, ग़रीबनि खे उन लाइ मदद कजे त उहे जेको गुरबत मां निकिरी सघनि। जी शुजा कुरैशी साहब, इन्हनि शयुनि मां हिकिड़ो वॾो कमु त थियो आहे न साईं, जी साईं भरिया टाउन त ठहियो आहे न, तमामु वॾो प्रोजेक्ट आहे, तव्हां रुॻो हुनखे नज़रअंदाज़ था कयो। मंजूर साहब जो प्रोफेसर साहब कुरैशी साहब चवणु आहे त बहरिया टाउन जहिड़ो प्रोजेक्ट त ठहियो आहे न? साईं बहरिया टाउन बिल्कुलु, पर उहो आहे रेजिडेंशियल प्रोजेक्ट। हुनमें कुझु वक़्तु लाइ त कमु माण्हू मज़दूर ॿिया टिया लॻा उन्हनि खे, पर आऊं ऐं राय कयां त परमानेंट हिकिड़ा प्रोजेक्ट हुजनि। मिसाल हिकु इंडस्ट्री लॻी आहे, जीअं पोर्ट कासिम फिरोज़ भुटे साहब करायो, स्टील मिल ठाराई, अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट जिन माण्हुनि जी गुरबत ख़तमु कई। ऐं अॼु ताईं चङा चङा माण्हू हिते मौजूदु वेठा आहिनि। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रिटायर थिए थो या ॿुधाइण ख़्वास्ता उहो गुज़ारे थो वठे, उन जी औलाद खे कंटिन्यूटी मिलंदी त उहो करे, त अहिड़े प्रोजेक्ट हुजनि। हालांकि सिंध में एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन जी ज़रूरत आहे। एॾो माल पैदा थिए थो सिंध जे हिन 5-6 ज़िलनि में, हैदराबाद आहे, सांगड़ आहे, मीरपुर आहे, नवाबशाह आहे,
अहिड़े नमूने उन शयूं उन ज़ोन पुॼनि उते एम्प्लॉयमेंट थींदी, उतां शयूं निकिरंदियूं, उन मां हारी बि कमाईंदो, वॾो ज़मींदार बि कमाईंदो, मज़दूर बि कमाईंदो। अहिड़े नमूने सां अपर सिंध में हुजणु घुरिजनि अहिड़ा ज़ोन। अहिड़े नमूने के इंडस्ट्रियूं हुजणु घुरिजनि, ऑयल मिल जी ज़रूरत आहे या एग्रीकल्चर बेस्ड प्रोडक्ट जी ज़रूरत में असांखे गट्टो आहे, पाठो आहे, पनो आहे। मतिलबु असां का शइ सिंध में गुज़िरियल 25-30 सालनि खां का बि हिकिड़ी इंडस्ट्री न लॻी आहे। न को वरी एग्रीकल्चर में ईअं त खणी कुझु फ़ाइदा थिया आहिनि, पर उहो एग्रीकल्चर खे जेको तमामु टेक्निकल कुरैशी साहब हिते शुजा कुरैशी साहब वेठा आहिनि। शुजा साहब, प्रॉपर इंडस्ट्रियलाइज़ेशन जेका आहे उहा सिंध में हींअर पीपल्स पार्टी जो जेको 13-14 सालनि जो दौरु आहे इनखे ई जेकर खणी वठिजे त उनमें न थी आहे। रियल इस्टेट में जीअं मंज़ूर बहरिया जो मिसाल ॾिनो, उनमें ज़ाहिर आहे त सिंध गवर्नमेंट जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि ऐं उहो थिए थो पियो उन रियल इस्टेट खे सियासी तौर ते उहो एतिरो सारो पैसो जेको सुप्रीम कोर्ट में उनजो हो थियो, पर प्रॉपर जेका इंडस्ट्रियलाइज़ेशन एलीट जी पॉवर्टी घटाई ॾियो न। हा, उहा आहे एलीट जी बुख। एलीट जी बुख जे लाइ रियल इस्टेट खे जेको आहे फोकस कयो वञे थो। प्रॉपर जेसि ताईं इंडस्ट्रियलाइज़ेशन न थींदी या एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन जी जेका ॻाल्हि कई इन सांगड़ वारे पासे ॿिया प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, हिते त असां सूरत हाल इहा ॾिसूं था त बदीन ठट्टो जेके कोस्टल बेल्ट आहे उते समुंड पाणी नथो मिले, उनखे कोटरी डाउन स्ट्रीम खां समुंड तेज़ी सां लखे एकड़ ज़मीन पाए चुको आहे। उहा जेका डिस्प्लेसमेंट थी आहे मोहाणनि जी, माहीगिरनि जी, उनजे लाइ गवर्नमेंट वटि को प्लान कोन्हे ऐं उनखां सवाइ हींअर पीअण जो साफ़ु पाणी कोन्हे उते। अनएम्प्लॉयमेंट आहे बदीन ठटे में, सूरत हाल इंतिहाई ख़तरनाक आहे। त उन हवाले सां जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट डिमांड त कई आहे त NFC जो जेको हिसो आहे 57 खां 60 सैकड़ो कयो वञे, पर हीअ जेके डिस्प्लेसमेंट थी आहे, पॉवर्टी आहे, उनजे लाइ असांखे के बि कोशिशूं नज़र नथियूं अचनि। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे साईं जेका पॉइंट आउट कई। अच्छा, हिकिड़ी इन में इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त जेके बि इंडस्ट्री लॻनि थियूं अॼुकल्ह सिर्फ़ु प्राइवेट सेक्टर में लॻनि थियूं ऐं ॿियो प्राइवेट सेक्टर जा पंहिंजा ज़ाहिर उनजो जेको असुलु मक़सदु हूंदो आहे मुनाफ़ो कमाइणु हूंदो आहे, त उन जा पंहिंजूं हिकिड़ियूं आहिनि डायनामिक्स। त उन में हू ॾिसनि था त हिते साज़गार माहौल आहे या मतिलबु कोन्हे को। इहे शयूं जेके आहिनि उनखे डिस्करेज कनि थियूं। असां वटि एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन कराची में आहे मौजूदु ऐं उहो उते माना, पर असां ॾिठो त काफ़ी सारी इंडस्ट्री जेका आहे उहा शिफ्ट थी आहे, ॿियनि सूबनि में बि वई आहे, ॿियनि मुल्कनि में वई आहे। जीअं मिसाल टेक्सटाइल आहे ज़्यादातर बांग्लादेश में बि वञी, बल्कि कुझु अहिड़ा बि आहिनि त सूडान में वञी इंडस्ट्री हिननि पाकिस्तान लॻाई आहे। उनजो रीज़न उहो ॿुधाईंदा त इहो असां वटि हिते पाकिस्तान में साज़गार हालात कोन्हनि का। सो ऐं ॿियो त हुकूमत जो जेको इंट्रस्ट आहे न, इहो सियासी जेके शख़्सियतूं आहिनि जेके हुकूमत में मौजूदु रहनि थियूं या जेके फ़ैसिला साज़ी कनि थियूं, असल में उन्हनि जा पंहिंजा ख़ुदि जा इंट्रस्ट आहिनि। उहे छाकाणि उन्हनि जो बैकग्राउंड मेनली एग्रीकल्चर सां आहे ऐं उहे पंहिंजूं ज़मीनूं त वधाईंदा था वञनि ऐं उन खां पोइ या त शुगर मिलूं हिकु ॿ जेके बाद में लॻियूं आहिनि उन्हनि जी बि सूरत हाल अलॻि सां आहे, छाकाणि त उहो उन में बि अघनि जो मसइलो ऐं इन खां पोइ आबादगारनि खे पंहिंजियूं शिकायतूं आहिनि त उन्हनि खे सही रेट नथो मिले ऐं मज़दूरनि जूं त पंहिंजा मसइला इहे आहिनि त उन्हनि खे पघारूं ऐं उन्हनि जा नथा मिलनि। इहे सभु शयूं करे ऐं ॿियो तव्हां जेके साईं कुरैशी साहब जेका उहा आइडेंटिफाई कई त असां वटि सिंध में जेके आहिनि उहे रिसेंटली का बि अहिड़ी वॾी का इंडस्ट्री लॻी ई कान्हे का। कुझु स्पेशल ज़ोन्स यानी पहिरीं हुकूमतुनि ऐलान कया हुआ जीअं खैरपुर में, नवाबशाह में या ॿियनि इलाइक़नि में, पर उहे हिकु त लॻी बि कोन सघिया आहिनि ऐं नई वरी उते सहूलियतूं मौजूदु आहिनि। इवन कराची जहिड़ा वॾा वॾा जेके इंडस्ट्रियल एरिया आहिनि, जीअं त ॾिसो कोरंगी ॾिसो ऐं साइट आहे या ॿिया जेके लांडी वारा इलाइक़ा आहिनि, उते उन्हनि वटि तव्हां इंफ्रास्ट्रक्चर तव्हां कोन वेंदो, रोडनि जी हालत सूरत हाल ख़राबु एॾी ख़राबु आहे जो सूबाई हुकूमत जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। छाकाणि त इंडस्ट्रियल 18 तरमियुनि खां पोइ इंडस्ट्रीज़ जेको आहे उहो सूबनि जे माना अमल दरामद में अचे थो। इन जे लाइ त इहो ऐं ॿियो त हुकूमत जी ॻाल्हि साईं जी बिल्कुलु सही आहे त पॉलिटिकल विल बि न आहे, पॉलिटिकल विल हिन वटि कान्हे का, त इन जे करे बि जेका इंडस्ट्री जेका उहा लॻे बि कोन थी ऐं उन खां पोइ उहे मंज़ूर साहब पॉलिटिकल विल जी साईं ॻाल्हि कई, असांखे पॉलिटिकल विल रियल इस्टेट में नज़र अचे थी। पॉलिटिकल विल ज़मीन हज़ारे प्लाट करणी आहे, उते बिल्कुलु पॉलिटिकल विल आहे। कैबिनेट जो हंगामी इजलास घुरायो वञे थो पियो, हेतिरा 100 एकड़
हिन खे ज़मीन अलाट करणी आहे, सुपर हाईवे जा 2 पासा जेके आहिनि लखें एकड़ ज़मीन हुननि खपाए छॾी आहे, पॉलिटिकल विल उते नज़र अचे, पॉलिटिकल विल उते नज़र न आहे त इंडस्ट्रियलाइज़ेशन करणी आहे, पॉवर्टी रिडक्शन जे लाइ का अहिड़ी स्ट्रेटेजी ठाहिणी आहे, उते असांखे पॉलिटिकल विल नज़र नथो अचे। असल में पॉलिटिकल विल जी खे रीडिफाइन करणो पवंदो, ही पॉलिटिकल विल इज़ डिफरेंट जेको आहे न, सही तव्हां सम्झी सघो था, नाज़रीन बि सम्झी सघो था, उहा त ॻाल्हि क्लियर आहे। हाणे तव्हां अंदाज़ो कयो न त का ॻाल्हि लिके त कोन थी न, मतिलबु असां वटि ख़बर पइजी थी वञे त तव्हांखे फौरी तौर ते किथां डिमांड आयो त यार इहो हीअ असांखे हेतिरी ज़मीन ॾियो, हवा ॾेई छॾियो, असांखे सुभाणे कमु पवंदो हुनजो। हिकु त तव्हांखे पंहिंजी सर्वाइवल जे लाइ इहा बि वॾी पॉलिटिकल विल आहे न सही, तव्हां पंहिंजे सर्वाइव करण जे लाइ सिंध जी जेका ज़मीन जंहिं नमूने सां तव्हां ॾियो था कंटिन्यूअसली बंदरबाट जेका थी आहे, हाणे त तव्हांजे साम्हूं आहे ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इम्पोर्टेंट आहे त इंडस्ट्रियलाइज़ेशन जेकी आहे उहा कुरैशी साहिब जन बि सम्झनि था, सही आहे, पर इशू इहो आहे त दुनिया में जेका इहा सॼी डेवलपमेंट आहे न, जेका इंडस्ट्रियलाइज़ेशन खे असां पुराणे ट्रेडिशनल हुन में ॾिसूं था न पिक्चर में, इहो असांखे तब्दील करिणो पवंदो। हाणे इंडस्ट्रियलाइज़ेशन दुनिया में ईअं नथी थिए जीअं पुराणे दौर में थींदी, असांखे यूरोप जी ख़बर आहे, हितां जी ख़बर आहे। हाणे इशू इहो आहे त तव्हां वटि ही सॼा रीजन्स जा रीजन्स बिज़नेस कॉमर्स ऐं ट्रेड में एतिरा कनेक्ट थी विया आहिनि जो हिकु जॻह ते हिकिड़ी इंडस्ट्री ॿियनि जॻहनि ते ॿियनि इंडस्ट्रीज़ खे जेको आहे उहो मुतासिर थी करे। इन जो मक़सदु आहे त तव्हांखे तमामु वॾी इनोवेशन जी ज़रूरत पए थी। टेक्नोलॉजिकल चेंजिस जे करे, इमर्जिंग टेक्नोलॉजीज़ जे करे हाणे बिज़नेसिस ऐं इंडस्ट्रीज़ जी शकल बि चेंज थी वई आहे। पर इशू इहो आहे त तव्हांजो पॉलिसी मेकर जेको आहे उहो आहे 1920 जो। हाणे उनखे कहिड़ी ख़बर त इहो सॼो कुझु थिए कीअं थो, उनखे रिप्लेस कीअं कजे, उहो रिप्लेस बैलेट जे ज़रिए कोन थो, इम्कान नज़र नथा अचनि, ईअं ई थींदो न। पब्लिक जो जेको वोट आहे, वोट त तव्हांखे सोसाइटीअ में तमामु घणा स्ट्रॉन्गर ग्रुप घुरिजनि जेके जिन खे हिक ॿिए सां इंटरेक्ट करिणो आहे। लॉबिंग जी तमामु घणी ज़रूरत पए थी। हर जेको शोबो आहे तव्हांजी सोसाइटी जो उन्हनि में माण्हुनि जो हिकिड़ो झुमटो ज़रूरी आहे। मिसाल सिंध में इंडस्ट्रियलाइज़ेशन ते पाण ॿुधायो, तव्हां पंहिंजे सॼे जर्नलिस्टिक करियर में, शुजा साहब बि वेठो आहे, तव्हां कॾहिं ॿुधो आहे त सिंध जे माण्हुनि जेको आहे वेही ऐं सिंध जी इंडस्ट्रियलाइज़ेशन ते को शानदार को पेपर तयारु कयो हुजे? कुरैशी साहिबु हिकिड़ो किताबु लिखियो, उहो असांखे ख़बर आहे, उहो जनरल हिकिड़ी पाकिस्तान जी इकोनॉमी, उन में सिंध कवर थियल आहे, ठीकु आहे, उहो डॉक्टर इशरत हुसैन साहिबु। उन खां अलावा तव्हां कुझु ॾिठो आहे? किथे किथे पुराणा किताब हूंदा, कुरैशी साहिबु तव्हांखे ॿुधाए सघनि। त ॻाल्हि इहा आहे त जेका नई जेका आहे इंडस्ट्री, मिसाल तव्हां हिते ईअं थोरी आहे त तव्हांखे चयो अथव शकील सूबरे खे चयो अथई त तूं जेको आहे उहो वञी ऐं फलाणी शइ जो कारखानो आहे। बाबा कारखानो त हणंदासीं, ॾिसबो त इहो फीज़ेबल आहे की न कोन्हे, हालतूं बि पंहिंजी जॻह ते, किथे थो ठहे, कॉम्पिटेटिव अघु आहिनि या कोन्हनि, तव्हांजी बिजली जी जेका अघु केतिरा आहिनि, तव्हांजो ॿियो रॉ मटीरियल कीअं आहे, हिकिड़ी सॼी वॾी फुल एक्सरसाइज़ आहे। लास्ट असां प्रोग्राम वाइंड अप तरफ़ वञूं था पिया। लास्ट क्वेश्चन प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब खां। कुरैशी साहब, हल छा आहे, सॉल्यूशन छा आहे? रूलिंग एलीट क्लास रिप्लेस कीअं थींदो? जीअं मंज़ूर साहब चयो त सिविल सोसाइटी खे पंहिंजो रोल अदा करणो पवंदो। हिन वक़्तु बैलेट जेको आहे, असां उन जी ॻाल्हि कयूं पब्लिक जो, उनमें त का अहिड़ी नज़र नथी अचे। कीअं हिन जे मथां चेक रखिजे जो थोरी थकी तब्दीली अचे? साईं, उहो बिल्कुलु सही आहे त सिविल सोसाइटी ठीकु आहे, पर हिकिड़ा मॉनिटरिंग इंस्टीट्यूशन हुजणु घुरिजनि असां वटि। मॉनिटर कयूं त छा छा थो थिए, उहे जेके सिविल सोसाइटी जा दोस्त आहिनि उहे ई मॉनिटरिंग ऐं प्रेशर ग्रुप ठाही। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, पर उहो बि ईमानदारी सचाई सां मुसलसिल कमु कनि। दुनिया जे केतिरनि मुल्कनि में जेके प्लानिंग कमीशन हूंदियूं आहिनि, वरी उतां जी सिविल सोसाइटी इंडिपेंडेंट प्लानिंग कमीशन ठाहियूं आहिनि ऐं उहे उनखे सर्वे कंदियूं आहिनि, मॉनिटर कंदियूं आहिनि। हिकिड़ो त असांखे इहो करणु घुरिजे। ॿियो सरकार ते ज़ोर ॾियणु घुरिजे। प्रेशर, बाबा एॾो तव्हां पैसो आहे, तव्हां इन्वेस्टमेंट छो था कयो, सीड़प छो था कयो? इंडस्ट्री वणो, 4-5 वॾियूं इंडस्ट्रियूं लॻी वञनि, 4-5 वॾियूं अस्पतालूं खुली वञनि, 4-5 अहिड़े क़िस्म जी शयूं जिन सां माण्हुनि खे मुसलसिल रोज़गार मिलंदो रहे, सहूलियत त घटिजी, उन्हनि जो परचेसिंग पावर बहितर थींदो ऐं जेके ठगियूं आहिनि उहे ख़तमु थींदियूं थियणु घुरिजनि। ऐं जेको वॾो माण्हू आहे उहो वधीक अमीर पियो थिए, ग़रीब थींदो पियो वञे। जेके तालियूं सिंगर्स यानी कि अंदरि कनेक्शन था, उहे असांखे वधीक तकलीफ़ हुजनि था। अवाम ही जेका तारीख़ इंसाफ़ आहे उहा त मुर्गो अलाए मुल्क खे ई कहिड़े पासे खणी पई वञे। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो पुॼाणी खे पहुतो। प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब, तव्हांजी महिरबानी।
डॉक्टर कैसर बंगाली साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। मंज़ूर शेख साहब, शुजा कुरैशी साहब, तव्हांजी बि महिरबानी। नाज़रीन, इन प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।